अस्सलाम वालेकुम दोस्तों। पार्टी की तंजीम, पार्टी जा उहदेदार, पार्टी जा वर्कर, पार्टी जा वोटर, तव्हां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ खां दिली ईद मुबारक। अल्लाह तव्हांखे बचनि जूं ख़ुशियूं नसीब करे, अल्लाह तव्हांजी ज़िंदगी में बहितरी आणे। मां तव्हां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन पार्टीअ जे चवण ते कुझु ॾींहं अॻु सॼी सिंध में डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर ते तव्हां एहतजाज पंहिंजो रिकॉर्ड करायो। इहो पाणीअ जो मसइलो सिर्फ़ु हिकिड़े दफ़ा एहतजाज करण सां ख़तमु कोन थींदो, न हल थींदो। इन ते मुसलसल प्रेशर क़ाइमु करिणो पवंदो। इहो सिंध जो मुस्तक़बिल जो सुवालु आहे, सिंध जी ज़िंदगी जो सुवालु आहे। उन ज़िंदगी खे बचाइण जा असीं ज़िम्मेदार आहियूं। असां हमेशह अवाम जो साथ ॾिनो आहे। अवाम हक़ ते दांह करे थो पियो, असीं बि दांह कयूं था त असांखे इहे मनसूबा सिंध जे नुक़सान वारा सिंध वासियुनि इन्हनि खे क़बूल करण खां क़बूल न कंदा। पर एहतजाज करण जो असांजो जमहूरी हक़ बि आहे। उन जमहूरी हक़ खे इस्तेमालु करण जे लाइ असांजी हमेशह तारीख़ रही आहे त असां इहो जमहूरी हक़ इस्तेमालु कयो आहे। तंहिंजे करे मां तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त हाणे हर तालके लेवल ते, तालके जे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर, तालके जे हेडक्वार्टर में असीं शामिल हो। पीपल्स पार्टी हमेशह मशल बरदार जुलूस कढंदी आहे। असांजी 4 अप्रैल बि अचे थी, जंहिंजे लाइ बि तव्हांखे मोबिलाइज़ेशन करणु खपे। पर हुन सां गॾु सिंध से पाणीअ जो मसइलो बि आहे, केनाल जो मसइलो आहे, जंहिंजी असां मुखालफ़त कई आहे। ऐं असां उहो चाहियूं था त तव्हां असां सभु गॾिजी वेही न रहूं। ततीअ थधीअ काए कान वेल विहण जी मतां ठही हूंदा, पेर न पसी पीअं जो। इन लिहाज़ खां तालके हेडक्वार्टर ते तव्हां महिरबानी फरमाए सुभाणे शाम खां वठी कोशिशि कयो त रोज़ाना इहो थिए, कोशिशि कयो त रोज़ाना इहो थिए शाम जो। ऐं मशल बरदार पीपल्स पार्टीअ जी हिकिड़ी रवायत बि आहे त इहो मशल खणी तव्हां सिंध जी हिफ़ाज़त करण लाइ निकिरो। सिंध जी हिफ़ाज़त तॾहिं ई थींदी जॾहिं असांखे पाणी नसीबु थींदो। ऐं पाणीअ जी जेकॾहिं हुन ते को दाड़ो थो लॻे त असां ज़ाहिर आहे हुनजी मुज़ाहिमत था कयूं। ऐं इन लाइ तव्हांखे हीउ मैसेज थो कयां त तव्हां सुभाणे शाम खां वठी सॼी सिंध में इहो अहिड़े क़िस्म जा मुज़ाहिरा कयो त जीअं असां पंहिंजो पाण खे ज़िंदा रखूं, हिन सिंध खे ज़िंदा रखी सघूं। तव्हांजी वॾी महिरबानी। मूंखे पूरी उमेद आहे त मुंहिंजे हिन चवण ते हमेशह तव्हां साथ ॾिनो आहे, सुभाणे बि हिन ते साथ ॾींदव, शुरू कंदव। महिरबानी, कुर्ब तव्हांजा।